नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरूं सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदा अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त मज़ामत या मफ़ामत न असांखे शिफ़ाफ़ चूंडूं घुरिजनि। 2023 में शिफ़ाफ़ चूंडूं थियनि ऐं समूरियुनि पार्टीज़ खे लेवलेड प्लेनिंग फील्ड मिलणु घुरिजे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ PTI सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त मौजूदा हुकूमत चोर दरवाज़े खां आई आहे। माज़ी में कंहिं बि पार्टी खे मौजूदा हुकूमत जेतिरी सपोर्ट न मिली, उन बावजूद नाइल हुक्मराननि फ़ाइदो न वरितो। कराची में मज़ार क़ायद ते हाज़िरी बाद ॻाल्हि ॿोल दौरान शहबाज शरीफ सहाफ़ियुनि सां सिंधी में मुखातिब थियो त टेकड़ा मची विया। पीपल्स पार्टी हिकु सियासी जमायत आहे ऐं मुल्क लाइ उन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अपोज़िशन लीडर जी हैसियत सां PP ऐं ANP खे गॾु खणी हलणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हुक्मराननि जो हिसाब असांजो फ़र्ज़ आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म जेके वाइदा कया उन ते तर जेतिरो बि कमु न कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।